بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। يسبح لله ما في السماوات وما في الأرض الملك القدوس العزيز الحكيم अल्लाह ताला जी वाक़ई बयान करे रहियूं आहिनि उहे शयूं जेके आसमाननि ऐं ज़मीनुनि में आहिनि। उहो हक़ीक़ी बादशाह मुक़द्दस गालिब हिकमत वारो आहे। هو الذي بعث في الأميين رسولا منهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين उहो ई आहे जंहिं उम्मीयन यानी अणपढ़ियलनि में उन्हनि मां रसूल अरबी खे मोकिलियो जेको उन्हनि ते उन जूं आयतूं पढ़े थो ऐं उन्हनि खे पाक करे थो ऐं उन्हनि खे किताब ऐं हिकमत सेखारे थो ऐं बेशक इहे रसूल अरबी खां अॻु में साफ़ गुमराही में हुआ। وآخرين منهم لما يلحقوا بهم وهو العزيز الحكيم ऐं उन्हनि पोयनि खे इल्म व हिकमत अता करे थो जेके उन्हनि खे न पहुता ऐं उहो गालिब हिकमत वारो आहे। ذلك فضل الله يؤتيه من يشاء والله ذو الفضل العظيم इहो अल्लाह ताला जो फज़ल आहे पाण जंहिंखे चाहे अता करे थो ऐं अल्लाह ताला अज़ीम फज़ल कंदड़ आहे। مثل الذين حملوا التوراة ثم لم يحملوها كمثل الحمار يحمل أسفارا بئس مثل القوم الذين كذبوا بآيات الله والله لا يهدي القوم الظالمين इन्हनि यहूदियुनि जो मिसाल जिन ते तौरात जे इल्म ऐं अमल जो बार रखियो वियो उन खां पोइ उन्हनि इहो बार न खयो उन्हनि जो मिसाल उन कॾहिं जहिड़ो आहे जेको पुठनि ते किताब खणे थो। इहो तमामु ख़राब मिसाल आहे उन क़ौम जो जेके अल्लाह ताला जे आयतुनि जी तकज़ीब कनि था ऐं अल्लाह ताला ज़ालिमनि जी क़ौम खे हिदायत नथो ॾे। قل يا أيها الذين هادوا إن زعمتم أنكم أولياء لله من دون الناس فتمنوا الموت إن كنتم صادقين रसूल अरबी तव्हां फरमायो ए यहूदियो जेकॾहिं तव्हां भायो था त बेशक तव्हां अल्लाह जा प्यारा आहियो ॿियनि माण्हू खां सवाइ पोइ तव्हां मौत जी तमन्ना करियो जेकॾहिं तव्हां सचा आहियो। ولا يتمنونه أبدا بما قدمت أيديهم والله عليم بالظالمين ऐं इहे कॾहिं बि मौत जी तमन्ना न कंदा उन जी बदामाली जे सबबा जेका इन्हनि पंहिंजे हथनि सां कई आहे ऐं अल्लाह ताला ज़ालिमनि खे चङी तरह ॼाणंदड़ आहे। قل إن الموت الذي تفرون منه فإنه ملاقيكم ثم تردون إلى عالم الغيب والشهادة فينبئكم بما كنتم تعملون रसूल अरबी तव्हां फरमायो बेशक जे मौत खां तव्हां फ़िरार थियो था पोइ बेशक उहो तव्हां सां मुलाक़ात कंदो उन खां पोइ तव्हांखे अल्लाह ताला ॾांहुं मोटायो वेंदो पोइ उहो तव्हांखे तव्हांजे अमलनि जी ख़बर ॾींदो। يا أيها الذين آمنوا إذا نودي للصلاة من يوم الجمعة فاسعوا إلى ذكر الله وذروا البيع ذلكم خير لكم إن كنتم تعلمون ए मोमिनो जंहिं वक़्तु तव्हांखे जुमे जे ॾींहुं जुमे जी निमाज़ लाइ सॼो वञे पोइ तव्हां अल्लाह जे ज़िक्र ॾांहुं सहयोग करियो ऐं तव्हां वापार खे छॾे ॾियो इहो तव्हां लाइ बहितर आहे जेकॾहिं तव्हां ॼाणो था। فإذا قضيت الصلاة فانتشروا في الأرض وابتغوا من فضل الله واذكروا الله كثيرا لعلكم تفلحون पोइ जंहिं वक़्तु निमाज़ अदा थी वञे पोइ तव्हां ज़मीन में पखिड़िजी वञो
ऐं अल्लाह जे फज़ल यानी रिज़्क़ ऐं इल्म जी तलब करियो ऐं तव्हां अल्लाह ताला जो घणो ज़िक्र करियो त यकीनन तव्हां निजात हासिल कंदा। وإذا رأوا تجارة أو لهوا انفضوا إليها وتركوك قائما قل ما عند الله خير من اللهو ومن التجارة والله خير الرازقين ऐं जंहिं वक़्तु इन्हनि तिजारत या रांदि तमाशो ॾिठो त घणा उॾाम विया ऐं तव्हांखे खुतबे में बीठल छॾियाऊं। रसूल अरबी तव्हां फरमायो त जेको सवाब अल्लाह वटि आहे उहो रांदि तमाशे ऐं तिजारत खां बहितर आहे ऐं अल्लाह ताला बहितरीन रिज़्क़ ॾींदड़ आहे।